नाज़रीन अस्सलाम वालेकुम। असीं हींअर बेली टप में मौजूद आहियूं। हे असांजा दोस्त उस्ताद रहमतुल्लाह ऐं खीरसर बारी जो हिते असीं कहिड़े जबल में मौजूद आहियूं जो हितां हिन जबल जे हुन पासे खां पाणी जेको आहे सो साईं मलिक सिकंदर ख़ान असांखे मोकिलियो आहे ऐं सर्वे पिया करियूं। हिन पासे खां पाणी हिन जबल मां हुन पासे टिपाइणो आहे। सो असीं रस्तो पिया ॾिसूं त हितां पाणी टिपी सघे थो या न। सो असां अव्हांखे सॼो रस्तो ॾेखारियूं था। नाज़रीन असीं हींअर जबल जी चोटीअ ते पहुची चुका आहियूं। हिते असांखे पाणी पहुचाइणो आहे ऐं हिते हिकिड़ी असीं टैंकी ठाहींदासीं ऐं उहा टैंकी ठाहिण खां पोइ बेली टप जो जेको परियों पासो आहे उन पासे पाणी शिफ्ट थींदो ऐं हिते तक़रीबन 5000 फुट लोह जी पाइप लाइन ईंदी जेका हिते पाणी पहुचाईंदी ऐं हिते हिकु टैंक ठहंदो। असीं तव्हांखे ॾेखारियूं था। असीं तक़रीबन 2 किलोमीटर पंधु करे चुका आहियूं। उन करे थोरो तकलीफ़ थी रही आहे पर इंशाल्लाह पहुची चुका आहियूं पंहिंजी मंज़िल ते। ही उहा चोटी आहे जिते पाणी पहुचंदो आहे, उन खां पोइ हुन पासे शिफ्ट थींदो। ही उहा चोटी आहे। नाज़रीन हीअ असीं चोटी ते पहुची चुका आहियूं। हिते किथे जेको सो टैंक ठहंदो ऐं टैंक ठहण खां पोइ ही ॾिसो, हीअ बेली टप जो हू पासो आहे, ही पासो आहे ऐं हे साम्हूं जेके हीअं ॻोठ ॾिसो पिया, जबल ॾिसो पिया, साम्हूं ॾिसो था हिकिड़ो ॻोठ आहे, अच्छी जॻह अव्हांखे नज़र अची रही आहे ऐं हिते जेको सो ऐं इन खां पोइ ॿिया ॻोठ आहिनि जंहिंमें ॻोठ रबड़िनू बारी जो, ॻोठ फैज़ मोहम्मद छुट्टो, ॻोठ धणी बख़्श बारी जो, ॻोठ लोंग बारी जो, ॻोठ खीरथर बारी जो, ॻोठ सूमार बारी जो, ॻोठ अहमद दरवेश बारी जो ऐं ॿिया मुख़्तलिफ़ ॻोठ आहिनि जिन में पाणी पहुचाइण जे लाइ हिते कंहिं जॻह ते वॾो टैंक ठहंदो ऐं उन टैंक मां पोइ उहो पाणी उन्हनि ॻोठनि ॾे सप्लाई कयो वेंदो। त हीअ सॼो तव्हां ॾिसो पिया, हीअ वॾो जबल आहे, हीअ जबल आहे। हिते जिते हे माण्हू अव्हांखे नज़र अचनि था हिते टैंकी ठहंदी ऐं हिन पासे तक़रीबन 2 किलोमीटर परे खां जेका असां पाइप लाइन आंदी वेंदी ऐं हीअ टोटल अॼु असीं हिते पहुता आहियूं। असीं उमेद था कयूं त हीअ इंशाल्लाह कमु थींदो ऐं साईं मलिक सिकंदर ख़ान साहिब खे अलाह साईं इहा हिमत ऐं तौफ़ीक़ ॾींदो ऐं हू हिननि माण्हुनि ताईं पाणी पहुचाए सघंदो। दोस्तो हे असांजो प्यारो भाउ आहे कामरेड खीरथर बारी जो ऐं असीं पाणी जी स्कीम जे सिलसिले में साईं मलिक सिकंदर ख़ान साहिब जे हुकुमनि ते हिते पहुता आहियूं ऐं साम्हूं भाऊ खीरथर वारनि जा ॻोठ आहिनि ऐं उते पाणी जो वॾो मसइलो आहे। मथां गर्मियुनि जी मौसम आहे ऐं साईं मलिक सिकंदर ख़ान इहो पंहिंजो वाइदो कयो त आऊं ज़रूरु ॻोठाणनि खे पाणी जी स्कीम ॾींदुसि। उन सिलसिले में अॼु असीं सर्वे टीम सां गॾु पहुता आहियूं ऐं जबल जी चोटी ते मौजूदु आहियूं। हिन पासे हीउ जेको बेली टप वारो इलाइक़ो आहे, पोएं पासे ॾांहुं सिंधड़ी वारो इलाइक़ो आहे, उतां खां तक़रीबन 2-3 किलोमीटर परे खां जबल जी चोटी ते पाणी पहुचाए पोइ हिन तरफ़ पाणी खणी वेंदासीं। तो इंशाल्लाह उमेद आहे त हीअ स्कीम पंहिंजे कामयाबीअ ते पहुचंदी ऐं बा खीरथर वारनि सभिनी खे जेको सो पाणी मिली सघंदो। वधीक बा खीरथर खां असीं पुछूं था त हू छा थो चवणु चाहे। पानी सब का पहिरियां ख़ादम बा असां शुक्रगुज़ार आहियूं असांजे मुंतखब नुमाइंदा साईं मलिक सिकंदर ख़ान साहिब जे पंहिंजो वाइदो कयो जेको कोशिशि कई आहे। अॼु ठेकेदार आहे हुन सां गॾु पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असां सभिनी सर्वे कई हिते त जेको सो पाणी कहिड़े तरीक़े सां ॻोठनि पुॼाइजे, कहिड़े तरीक़े सां जेको पाणी पहुचाइजे। चोटी ते बीठा आहियूं, बेली टप में
पानी जी बिल्कुलु उणाप लॻी पई इन हिसाब सां हितां ॾिसो पिया सभु जेके बि घर परे परे हितां तक़रीबन काफ़ी माण्हू लॾे विया आहिनि पर मलिक साहब जूं वॾियूं महिरबानियूं शुक्रगुज़ार आहियूं जंहिं हीअ टीम सर्वे मोकिली त इंशाल्लाह पाणी जो इंतज़ाम बि जल्दी थी बड़ी महिरबानी इंशाल्लाह हिकु ॾींहुं पाण हितां पाइप लाइन गुज़ारे ऐं माण्हुनि खे जलसो बि इंशाल्लाह हिते प्रोग्राम कंदासीं ऐं हिते पाण सॼी दुनिया खे ॾेखारींदासीं त मलिक सिकंदर ख़ान पंहिंजो